थी सके तो बाक़ी चवनि था त फोटू तो ॾाढी केतिरो ठाहियो आहे से फोटू त कढ जागो था न अॼु नयूं नयूं ॻाल्हियूं थो ॾेखारियांव तव्हांखे सलाह सलाह बुलंद आवाज़ ॾिसो साहब ॾिसो गौर सां ॾिसो गौर सां ॾिसो ॾिसो ओहे मथा लिखियो पियो अथव ॾिसो जशन देवबंद की कहानी तस्वीरों की जबानी सन 1979-80 में हिननि हिकिड़ो जशन मल्हायो हो त असांजे देवबंद मदरसे खे 100 साल थियो आहे घणो अर्सो थियो आहे पोइ हिननि 100 साल जशन मल्हाइण जे लाइ पूरे हिंदुस्तान पाकिस्तान बल्कि अरबुस्तान खां मौलवी घुराए ख़ुशी कई पोइ उते ख़ुदि ई देवबंद फोटू कढिया ॾिसो था कंहिं कढिया बा देवबंद फोटू कढिया किताब शाया कयो हो जंहिंजो नालो ई आहे जशन देवबंद उहो किताब मां वटि पियो आहे हे फोटू उन में हा हे मां उन मां कढी खणी आयो आहियां अव्हां खे ॾेखारियां थो अव्हां छो त परे वेठा हो ईंदो वेझो त मां तव्हांखे ॾेखारियां हे राज मौलवियुनि जा आहिनि हिननि ख़ुदि लिखियो त 4000 मौलवी गॾु थिया घणा बा ॾाढे ॻाल्हायो हाणे असां हे जलसो कयो साईं मौलाना अहमद अली साहब जलसो कयो सदारत लाइ कंहिंखे घुराई दरगाह शरीफ़ जे मुफ्ती साहब खे कंहिंखे अबा ॾाढे ॻाल्हायो पर जे भला मुफ्ती साहब न अचे हा त दरगाह शरीफ़ जो कारी साहब भला जे कारी साहब न अचे हा त कंहिं ॿिए कंहिं आलिम खे घुरायूं हा त असांजे जलसे जी सिदारत केरु करे आलिम करे छो त क़ुरान जो आहे न बा हिननि 100 साल पूरा करे दारुल उलूम देवबंद जो जशन मल्हायो उन जशन जी सिदारत करायूं माई इंदिरा गांधी खां कंहिंखां बा हिन में फोटू लॻो पियो आहे अवां ॾिसी सघो था अख़बारूं पाकिस्तान जूं शाहिदनि रिसाला शाहिदनि किताब शाहिदनि जंहिंजे अंदरि पर हिन फोटू में ख़ुदि शाहिद आहे अरे पीरा न पीर जो फोटू ॿेड़ी वारो अलाए कंहिं छापियो आहे हे ख़ुदि देवबंद पाण छापियो आहे हिन में सदारत केरु थी करे इंदिरा गांधी पंजाब जो हिकिड़ो शाइर आहे उन ॾाढी मज़ेदार ॻाल्हि कई आहे ॿुधायांव इन जशन मनावण ख़ातिर दे इन सॾिया इंदिरा गांधी नूं सम्झो था न इन जशन मनावण ख़ातिर लाइ इन सॾिया इंदिरा गांधी नूं मुफ्ती महमूद कहिड़ो मुफ्ती दे मेल करावण लाइ इन सॾिया इंदिरा गांधी नूं जो त मुफ्तीअ सां मिल मलाखड़े कराइण जे लाइ इंदिरा गांधी खे वठी आया सभिनी मौलवियुनि खे मुंहिंजा अदा घुराए इंदिरा गांधी खां सदारत करायूं इहा बि ॻाल्हि सवली आहे हिते फोटू कारी साहब लॻो पियो आहे साईं ॾिसो जो जंहिं वक़्त में तूं था तूं कढो छॾ मां ॾेखारियां साईं हे फोटू लॻो पिया हिन जा हिते साईं कारी साहब हे तव्हां गौर कयो अमृतसर जे स्टेशन ते हे पाकिस्तानी देवबंदी ठेड़ी वारा समझो था न सही अमरोट वारा मीरपुर खास वारा मिशन वडी वारा देवबंदी जमन अमृतसर ते पहुता आहिनि तो अमृतसर स्टेशन ते पहुता त सिख हिननि जे लाइ चांहि खणी आया उन सिखनि खे चांहि पीआरी आहे सिखनि जूं ॾाढ़ियूं वटियूं पयूं आहिनि सिखनि जी गोॾ मथे चढ़ी पई आहे मुंहिंजा दादा जीअं लुंगू कढंदा आहिनि उहे बीठा था चांहि पीआरनि हे देवबंदी बीठा था चांहि पीअनि मिलाद हराम उर्स हराम यारही हराम पर सोजा अदा हे शख्स जेके आहिनि से सिखनि खे घुराए सिख हिन जो इस्तक़बाल पिया कनि उन इस्तक़बाल ते हिनखे चांहि पीआरी अथनि ज़ाहिरी ने दारुल उलूम देवबंद के लिए सिखों ने उनकी चाय के साथ तवाज़ो की इहो साफ़ फोटू लॻो पियो आहे देगिन जा फोटू आहिनि सिख बीठा आहिनि चांहि पिया पीअनि अरे हे त तव्हांजे देवबंदनि घुरायो आहे मुंहिंजा अदा जंहिंजो सदर हूंदो इंदिरा गांधी उन्हनि जो मज़हब कहिड़ो हूंदो मज़हबी जो इंदिरा गांधी वारो ॾाढे ॻाल्हायो हा या न ज़ोर सां त चओ
ये खुदा जो कसम आहे इंडिया जा एजेंट हन, इंडिया जा पक्का पक्का पिठू हन, इंडिया जा गुलाम हन। मुझे पाकिस्तान असांजे पाकिस्तान जा कट्टा दुश्मन हन। शुरू खां वठी करे कांग्रेसी हन, जमीयत उलमा हिंद जेका ही इन पाकिस्तान जी मुखालफत कई, इन बाकायदे ऐलान कयो हो त पाकिस्तान नाहे पलीतिस्तान आ। इते से किताब था फरमूदा ते अमीर शरीयत खोले ॾियो के बरा मूंखे आहे के बरा हर शइ मौजूद आहे, हर शइ मौजूद आहे। ॾेखारण लाइ खणी आयो हा, कंहिंखे ज़रूरत आहे त ॾिसे अची। फरमूदा ते अमीर शरीयत नंढो किताब आहे। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। अब ॾिसो हेरे तवज्जो कयो, छा आहे नालो? फरमूदा ते अमीर शरीयत। हिननि जो हिकिड़ो देवबंदी मौलवी हो जंहिंजो नालो हो अताउल्लाह। छा हुस नालो? उहो बि सॾाईंदो हो बुखारी। अताउल्लाह शाह बुखारी, अताउल्लाह शाह हे अब्दुल्लाह है, हो अताउल्लाह है, हो बि बुखारी, हे बि बुखारी पाण खे सॾाईंदो। हिन अताउल्लाह बुखारी जाके मलफूज़ात लिखी अथनि। हे मुंहिंजे हथ में किताब आहे, मुंहिंजा प्यारा दोस्त दीद। हिन जे 99 सिफ़े ते, कहिड़े सिफ़े ते? 99 सिफ़े ते लिखे थो, मैं नबी बनते बनते रह गया। इबारत पढ़ी तो ॿुधायां, ॿुधो बेहयावन बेअदबन जो अक़ीदो। चए थो मैं नबी बनते बनते रह गया। अड़े कीअं? चवे थो त रोज़ानो मां 50 दफ़ा मुटंदो हां। खिलो न, हे लिखियो पियो आहे, मां रोज़ानो 50 दफ़ा मुटंदो हां। सम्झो था लाइ न? 50 दफ़ा पेशाब कंदो हां। जेकॾहिं मूंखे 100 दफ़ा पेशाब अचे त नबी थी वञा हा। नबी बनते बनते रह गया। नबी उहो थींदो आहे जेको रोज़ानो 100 दफ़ा मुटे। मालूम थियो त जंहिंखे बि ज़ियाबीतस जी बीमारी आहे सो देवबंदुनि जो पीर आहे, उहो देवबंदुनि जो नबी आहे। मुंहिंजा अदा पेशाब घणा थींदा आहिनि मिठनि पेशाबनि वारे खे, पर मिठनि पेशाबनि वारो बि वधि में वधि 10 दफ़ा 15 दफ़ा 20 दफ़ा पेशाब कंदो, 100 दफ़ा केरु कंदो? देवबंदी वहाबी था चवनि असांजो मौली साहब थो चए मैं नबी बनते बनते रह गया, 50 मरतबा पेशाब करता हूं। अगर 100 दफ़ा पेशाब करता तो शायद नबी बन जाता, क्योंकि आजकल के दौर में वही नबी हो सकता है जो 100 मरतबा पेशाब करे। अब सच बुधा या नबीयत तौहीन आहे या न? नबूत जे शान जी गिला आहे या न? ॾाढे ॻाल्हि मुंहिंजा अदा सच थो चवां, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ईमान खां ॿुधा। हे था चवनि बरेलवियत कुफर आहे। मां थो चवां कहिड़ी ॻाल्हि में कुफर आहे? कहिड़े बेअदबी कई आहे? कहिड़े नबीअ खे घटि वधि ॻाल्हायो आहे? कहिड़े बरेलवी अलाह जे ज़ात जी तौहीन कई आहे? तव्हांजा अलाह जा ज़ात जा तौहीन, नबीअ जा तौहीन करण वारा, वलियनि जी तौहीन करण वारा, औलिया अलाह जे करामत जो इनकार करण वारा, महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे पाण जहिड़ो चवण वारा। साईं तक़वियत ईमान करजा, सलात पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। वरी सलात बुलंद आवाज़। अब आए मुझे हथ किताब तक़वियतुल ईमान। भला हाणे उथण शुरू कयो अथव तव्हांखे बि पेशाब लॻो आहे जा? थका हो त खणी छॾियांव, उथ वेह शुरू थी वई आहे। वेहो न बाबा, वेठा हो न। जेको तव्हांजे भर मां उथे त छिके वेहार, ॿाह मथो सुल कढजांसि, भली कांच ख़राब थी वञे। हे मुंहिंजे हथ में किताब आहे जंहिंजो नालो आहे तक़वियतुल। ॾिसो ॾिसो, हिते जो छपियल कोन्हे, बि दिल्ली जो छपियल आहे। अॼुकल्ह पाकिस्तान वारनि बि छपियो आहे, पर मां उहो घुरायो आहे
जेको हिंदुस्तान जो हुजे, कमाल हिंद प्रेस दिल्ली, सम्झो था न साईं। हिन किताब में लिखियो पियो आहे महाज़ल्ला 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 महाज़ल्ला, चवे थो जीअं ॻोठ जो वॾेरो हूंदो आहे, क़ौम जो चौधरी हूंदो आहे, ज़मींदार हूंदो आहे, नबी बि चौधरीनि जहिड़ो असांजो सरदार आहे। अबा तव्हां नबी ते कलमो भरींदा हो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी से ते कलमो भरींदा हो न। पाण सच ॿुधाए त असांजो नबी चौधरीनि जहिड़ो आहे, असांजो नबी वॾेरो जहिड़ो आहे, असांजो नबी ज़मींदार जहिड़ो आहे। देवबंदी मौलवी थो चवे जैसा हर गांव का चौधरी और गांव का जमींदार होता है, इस माना कर हर नबी अपनी कौम का सरदार है। जे चौधरी पंहिंजे ॻोठ जो चङो मुड़ुसु हूंदो आहे, वॾेरो पंहिंजे ॻोठ जो चङो मुड़ुसु हूंदो आहे, नबी बि ईअं पंहिंजे उम्मत जो चङो मुड़ुसु आहे। अरे चौधरीअ जी बेअदबी कुफ्र न आहे, वॾेरे जी बेअदबी कुफ्र न आहे। जेको रसूलुल्लाह जे पेज़ार खे जुतड़ी चवे सो बि काफ़र आहे, महबूब जे पेरनि मुबारकनि जे मिटीअ जी बेअदबी करे सो बि काफ़र आहे। जेको महबूब जे आवाज़ खां पंहिंजो आवाज़ बुलंद करे उहो बि बेईमान आहे, हुन जा अमल चट थी वेंदा। वहाबी था चवनि जहिड़ो चौधरी तहिड़ो नबी, असां था चऊं मुहम्मद करीम सभिनी नबियनि जो सरदार आहे। चओ चओ असांजो नबी। दाई साहब फरमाए थो जोड़ जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार, सुहे सहाबिन सथ में मंझ मस्जिद मणियादार, पुचारई चङा चौधार वाहे कांधा हबीब सां। चओ असांजो मुहम्मद सरदारन जो सरदार, ॾाढे चओ सरदारन जो सरदार। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ासि ख़ल्के मुहम्मद मुकाई, कलमो ते करीम ते चिटो चायाई, अन मौला का व अंत महबूबी इहे उताई, लिखी ॾिनाई ॿई सराहूं सैयद खे। चओ चओ असांजो मोहम्मद सरदारनि जो सरदार, ॾाढे चओ ॾाढे चओ। ऐं देवबंदनि जो मो पीर नबी चौधरी जहिड़ो, वॾेरे जहिड़ो, ज़मींदार जहिड़ो। अड़े को तव्हांजो वॾेरो हूंदो तव्हांजो पीर, अवां त अशरफ अली ते कलमा था भरो, वॾेरनि ते बि भरींदो। असांजो मोहम्मद बेमिसाल नबी आहे। साॻे हिन किताब में लिखियो अथनि त अल्लाह की मखलूक बड़ा हो या छोटा, अल्लाह जी वॾी मखलूक मां मुराद आहे नबी। अवा केरु मुराद आहे? ॾाढे ॻाल्हि। अल्लाह जी वॾी मखलूक केरु आहे? हर मखलूक बड़ा हो या छोटा, अल्लाह जी जेका भी मखलूक आहे, नंढो तोड़े वॾो, आम माण्हू हुजे तू हुजा, अल्लाह के आगे चमार से भी ज्यादा जलील है। जे तो अल्लाह जी मखलूक जा जेके भी पीर पैगंबर वली मलाइक नबी जेके भी उहे सभु अल्लाह जे आॾो चूड़े चमार खां बि घटि आहिनि। कुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो उलाइका आज़म दरजतन इंदल्लाह। ओ अंधा जन मोहम्मद करीम ते कलमो भरियो, नबी पाक सां गॾु हिजरत कयूं, नबी पाक ते बच्चा कुर्बान कयूं, सरकार सां गॾु सफ़र कयूं, जंगियूं कयूं, मुजाहिद हा, मुहाजिर हा, अंसार हा। रब ताला उन लाइ फरमाए थो उलाइका आज़म दरजतन इंदल्लाह, इन जो मां अल्लाह वटि बधी पिंगे में इब्राहिम के विहारियो, जोर सां लोडो ॾियो। जमल ॾिसो त हाणे पिंगो हीअं लोडो करे हेॾे बाहि वरियो आहे त रसनि खे कपियो त ईअं जी खाभाणी जो ॻोढ़ो आहे, ईअं उछलजी वञी बाहि में पवंदो, तव्हांखे तओ बि न ईंदो, तव्हांजो दुश्मन बि सड़ी वेंदो। वाह जो उस्ताद असां असांखे ॾस ॾिनो आहे। नबीअ जी एतिरी इज़त कयो जेतिरी वॾे भाउ जी कंदा हो, एतिरी इज़त कयो जेतिरी वॾे भाउ जी। अबा हाणे वॾे भाउ जी इज़त अशरफ अली जी ॿुधायां, हिफ़ाज़त यौमिया। अबा नबीअ जी इज़त केतिरी कयो, छा था चवनि? ॾाढे त ॻाल्हायो।
नबीअ जी इज़त एतिरी कयो जेतिरी वॾे भाउ जी कबी आहे। सम्झो था आहे न। ऐं अशरफ अली थानवी जो किताब आहे इफ़ाज़ात यौमिया। छा आहे नालो सही? इफ़ाज़ात यौमिया। हिन में लिखे थो तो मैं बड़ा शरीर था, मैं बड़ा शरीर था, शरारतें करता था। एक दफा मुझे शरारत सोची। उर्दू समझो था तो सिंधी में बुधाया असली बात। एक दफा मुझे शरारत सूझी। मैंने क्या किया, मेरा बड़ा भाई अकबर अली नीचे बैठा था। मैं सीढ़ी से चढ़कर कोठे पर चला गया। कोठे पर चढ़ करके भाई को पता भी नहीं था, पाजामा खोला, नाड़ा खोला और बड़े भाई के सर पर पेशाब कर दिया। अशरफ अली साहब थानवी हकीम उल उम्मत वरी तो चले बड़ा मैं शरीर होता था। एक हमारा मामू था, उस हमारे मामू जी ने दोपहर के टाइम पर खाना खाने के लिए हमारे घर में आया। हमारी वालदा साहिबा ने मामू जी को सालन भी दिया, रोटी भी दे दी। मुझे शरारत सूझी। मैंने क्या किया, कुतिया का बच्चा उठाया और वो कुतिया का बच्चा उठाकर मामू जान के सालन की प्लेट में रख दिया। समझो था लाए न, समझो था लाए न। अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधायो जे इजाज़त जो ॿुधायो। इजाज़त सभई ॾियो। ॻाल्हि थोरी ॾुखी आहे। खोला ॿुधो। चवे थो मुंहिंजो हिकिड़ो मामो हैदराबादी, हे पाण वारी हैदराबाद न, ओ दखन। केरु थो चवे बा? ॾाढे त चओ अशरफ अली। मुंहिंजो मामो हो, कॾहिं कॾहिं मस्ती में ईंदो हो, अहिड़ो वाइज़ कंदो हो, अहिड़ो वाइज़ कंदो हो जो माण्हू ठरी पवंदा। हिकिड़े ॾिहाड़े आयो, सभु असांजा मौलवी फिरी आयसि। साईं अॼु के वाइज़ ॿुधाए। चई न वाइज़ कोन ॿुधाईंदुसि। साईं महिरबानी कर बाबा। न न बाबा महिरबानी कर। नेठनि खे मौलवियुनि मजबूर कयो, देवबंद कंहिं मजबूर कयो? मामू जो ठीकु आहे, हाणे तव्हां मजबूर था कयो त मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, मुंहिंजो हिकिड़ो उहो शर्त पूरो कयो त पोइ मां तव्हांखे वाइज़ ॿुधायां। अब कहिड़ो शर्त आहे? जे शर्त इहो आहे, नाराज़ त कोन थींदव न? मां मुंड में चयो आहे जे लिखणु गुनाह न आहे त ॿुधाइण बि गुनाह न आहे, छापणु गुनाह न आहे। अब बीड़ी त बंदि कर। वाह सॼण बरोच आहे, हरू भरू हणु न बरोच ते अलाए कहिड़ी बला आहे। बरोच आहे थोरो समाट आहे पर कमु कचो थो करे। अब हाणे ॻाल्हि ॿुधो। हाणे मौलवियुनि किस मजबूर कंहिंखे अशरफ अली जे मामे खे छाजे लाइ त वाइज़ ॿुधाए। चई न ॿुधाईंदुसि। चए शर्त आहे। चए कहिड़ो? चए उहो कयो त पोइ मां कयां। माण्हू सभु हैरान थी विया, अलाए कहिड़ो शर्त कंदो। मता चवे त 1000 माण्हू गॾु कयो, मता चवे त को लाउड घुरायो, मता चवे त का स्टेज घुरायो, मता चवे त को फलाणो कमु कयो। ज़रूर का त ॻाल्हि कंदो। असां हैरान। सही कहिड़ो मामा शर्त आहे? चए शर्त ही आहे त मां लटा थो लाहियां, लटा लटा थो लाहियां, कमीस बि थो लाहियां, गोड बि थो लाहियां, सफ़ा थो अल्फ उघाड़ो थिया, 50-60 छोकिरा वठी अचो। पोइ छोकिरा छा कनि? हिकिड़ो छोकिरो पुठिया लिखियो पियो आहे, सम्झो था न सही? हिकिड़ो छोकिरो पुठिया आंगुर विझे ऐं ॿियो छोकिरो अॻियां हथ विझे ऐं ॿिया छोकिरा ताड़ी वॼाइनि। भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा है। लिखियो पियो आहे। चओ था अलाए, सम्झो था अलाए न? पोइ जंहिं महिल ईअं चवंदा, हिकिड़ो पुठियां ॿियो अॻियां छिकींदो, ॿियो पोयां दॿींदो, त पोइ वरी ॿिया ताड़ियूं वॼाईंदा। पोइ मुंहिंजो कलब खुलंदो। जॾहिं कलब खुलंदो त पोइ तव्हांखे वाइज़ ॿुधाईंदुसि। असां छा चवंदा हो सुन्नी? ओ हाजी गुलाम नबी महेसर मोहम्मद जी नात पढ़ो त कलब खुले।
किबला कारी साहब कुरान पढ़ो त ना कलब खुले, नारे रिसालत लगायो त कलब खुले। आओ या न भेज पागारा चओ त कलब खुले। आओ या न सुन्नी छा चवंदो आ, समझो था लाए न, सुन्नी छा चवंदो आ, नात खान घुरायो पाकिस्तान जे लेवल जो हुजे। आओ न सही, फसीहुद्दीन सहरवर्दी घुरायो, चओ सुभान अल्लाह। हाजी गुलाम नबी मैसर घुरायो, हाजी गुल मोहम्मद खे घुरायो, चओ सुभान अल्लाह। ज़ीनतुल क़ुर्रा हज़रत कारी गुलाम रसूल खे घुरायो, चओ सुभान अल्लाह। असां जे जामिया राशिदिया जे फ़ख्र कारी मोहम्मद हनीफ़ खे घुरायो, चओ अल्हम्दुलिल्लाह। कुरान पढ़े त दिल ठरे न सही। हे छा थो चवे, हिकिड़ो पुठियां एक्सीलेटर दबे, ॿियो वरी हिंडल खे फेराए, ईअं न सही त पोइ गाॾी हले, गाॾी मोशन वठे ऐं छोरा छा चवनि, भड़वा है रे भड़वा है, चओ चओ भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा। असुल ते लही आया, चिबरा तोखे पंहिंजे मज़हब जी ख़बर ई कान्हे का, तो देवबंदियत खे पढ़ियो ई कोन्हे को। मां देवबंदियत ते PhD कई आहे, PhD देवबंदियत जो मां डॉक्टर आहियां। तोखे तख्ते ते सुम्हारे तुंहिंजो अहिड़ो ऑपरेशन कंदो जो तुंहिंजो पीउ बि तुंहिंजो इलाज करे कोन सघंदो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार। अञा मज़ेदार ॿुधायां, PhD मां साईं 32 सालनि में कई आहे, 32 सालनि में। घणनि सालनि में PhD मूं कई आहे देवबंदियत ते, 32 सालनि में। मां इन्हनि जे हवालनि जो किताबनि जो हाफ़िज़ आहियां, समझो था न सही। तोखे चाचा तोखे पंहिंजे देवबंदियत जी ख़बर ई कान्हे का। मां देवबंदी आहियां, मां देवबंदी आहियां। देवबंदी आहे त इहो देवबंदी आहे न, भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा। सुभाणे जिथां खिपरे में मिलेव न, तो भड़वा है रे भड़वा है, भड़वा है रे भड़वा। तोखे कहिड़ी ख़बर देवबंदियत जी? तो देवबंदियत जो मुतालो ई कोन कयो आहे। देवबंदियत सॼो कुफर आहे, चओ कुफर आहे। देवबंदियत कुफर सां भरपूर आहे। अंग्रेज जा एजेंट आहिनि, अंग्रेज सां पढ़िया वेठा आहिनि। हिननि जे किताब आहे फतवा जो, जंहिंजो नालो फतावा इमदादिया। छा आहे नालो साईं? उन में लिखियो पियो आहे, अबा लिखण गुनाह कोन्हे त ॿुधाइण बि गुनाह कोन्हे। साईं तज़किरत रशीद कढिजो। मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, कहावत न कजो मेरी। हा कहावत त कोन कंदो न साईं। ओहे किताब ॾिसो आया न, तज़किरत ॾाढे त ॻाल्हायो, तज़किरत रशीद। इन में वरी अञा मज़ेदार ॻाल्हि आहे, ॿुधंदो तवजो ॾिजो। हिन में लिखियो पियो आहे, हिकिड़ो असांजो हाफ़िज़ साहब हो देवबंदी, सम्झो था हलाए न। उहो देवबंदी सादो हो, ॾाढो सादड़ो। छा हो? सादो। तवजो कयो, बस करे ॿुधो, मज़ो त हाणे थो थिए। सलाह थरी बुलंदा हुआ, सलाह से اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد वालिही वबारिक वसल्लम अलैहि। असां जा भई देवबंदी सादड़ा हूंदा आहिनि, दरवेश हूंदा आहिनि, बेचारा बाला भोला मोमिन हूंदा आहिनि। असांजो हिकिड़ो हाफ़िज़ साहब हो, ॾाढो सादो हो, बुज़ुर्ग हो, पर शादी शुदा कोन हो। समझो था हलाए न। हेॾे मुॾे निहार जो, नज़र विझो त सम्झ में ॻाल्हि इधर त न ईंदव। कचहरी थी, देवबंदी ॻाल्हि न कंदे ॻाल्हि निकिती, यार शादीअ में ॾाढो मज़ो आहे। शादीअ में शादी शुदा तूं मथे खणो, वांढा न खणिजो। शादी शुदा हथ खया आहिनि, वांढनि रही कंधु हेठि कयो आहे। अबा अलाह कंदो तव्हांजो बि कमु थींदो। समझो समझो, अॼुकल्ह ऑपरेशन थो हले, जनरल ऑपरेशन। आवा छा आहे? देवबंदीअ जो ऑपरेशन, पिता कढूं न सही।
पाण सम्झे कोन थो, पाण सुञातो कोन थी छा गंद लिखियो थी, ऐं वरी तूं ब्रेलियत खे कुफर थो चवे। जे तो सही असांजे हाफ़िज़ देवबंदीअ खे कंहिं ॿुधायो त साईं शादीअ में ॾाढो मज़ो आहे। हिन चयो भेणा मज़ो आहे त वठां, ज़ोर करे मेहनत करे कोशिश करे मिनथू करे किथां का मिड़ई शादी वञी के। जंहिंमहिल थी शादी रात थी तंहिंमहिल हाणे हिन खे ख़बर हुई कान त मज़ो छाखे चइबो आहे। हे किताब थो लिखे, अब अब्दुल रहीम नथो चवे। जेकॾहिं मां ग़लति चवां त मुंहिंजी तकीर टेप थी थिए, कोरट ताईं ॿधल हा। जे कोरट में साबित कयां त पोइ चओ देवबंदीअत ते लानत आहे। चओ देवबंदीअत ते, देवबंदीअत ते, देवबंदीअत ते। जेकॾहिं मां साबित न करे सघां ऐं हवालो ग़लति हुजे ऐं तव्हांजो किताब न हुजे त पोइ कोर्ट खे जेका वणे सा मूंखे सज़ा ॾे। ठीकु आहे न साईं? चए थो उन हाफ़िज़ छा चयो त हाणे मज़ो कीअं वठां? ज़ाल खे सुम्हारे, के ॻाल्हियूं इशारे सां कबियूं, ॾाढे न चइबो, सम्झो था न साईं? ज़ाल खे सुम्हारे, कहिड़ो आहे साईं देवबंदी? पोइ छा कयईं जो मानी खणी आयो, मानी छा खणी आयो? ॾाढे चओ ड्रगड़ी ओफराटो मानी छा चवंदा हो ॿियो अलाए? मानी मानी खणी माईअ जी। हाणे मज़ो चई न हुनखे त शादीअ में मज़ो आहे। हिन छा कयो जो मानीअ जो टुकुर भञी, सम्झो था न साईं? मानीअ जो टुकुर भञी हुते लॻाए वरी चखे पियो। हे लिखियो पियो आहे, लिखियो पियो आहे, इहो पढ़ी ॿुधाए मां, हे लिखियो पियो आहे। अञा छा तोखे ॿुधायां? अचो ॾेखारियांव, अचो हिते जो हिते ॾेखारियां, पर लहदुसी कोन को। हे पियो आहे तज़किरत रशीद किताब आहे। चए थो त सॼी राति वो टुकुर हथ में होॾे बि लॻाए चखे बि। सुबुह ताईं हमरा खे का शइ कान आई। सुबह जो उथियो, वो जंहिं दोस्त चयोसि न त शादी में मजा है, कि तुम बड़ा बेहया है। कि क्यों? कि मैंने सारी रात लोटी लगा लगा के खाई है, न मुझे कड़वी मालूम हुई न मुझे मीठी मालूम हुई। मजा खाक है, कैसा मजा है? झूठ बोलता है, मैंने सारी रात रोटी लगाई है। वाह देवबंदी साहब, वाह वाह। वरी हिननि जो बुजुर्ग आहे, खुदा शल खानो खराब करे, खुदा जब दीन लेता है हमाकत आ ही जाती है। खुदा नबीअ जे गुस्ताख खे ख्वार कंदो आहे। चओ चओ खुदा नबीअ जे गुस्ताखनि खे ख्वार कंदो आहे, ज़लील कंदो आहे। हे अल्लाह जे नबीअ जा गुस्ताख बेअदब, अरे बेअदबो गुस्ताखो, अवां खे खुदा जी ज़ात बाबरकात कार विधो आहे। अवां पंहिंजे मलफूज़ातूं लिखियूं आहिनि, अवां पंहिंजूं ॿियो हिन में किताब लिखियो पियो आहे साॻो अरवाह सलाह सां गॾिजां साईं। अब आॾे ॿुधायां, नाराज़ त कोन था थियो न? अरवाह सलाह सां गॾु एजो ॾिसो था न, थका त न आहियो, मथां तव्हां मज़ो वञी वठो। इहो देवबंदन वारे मज़े खां ख़ुदा बचाईंदो आहे।